अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वारसी चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उनर ख़बर शामिल कयूं था। मटियारी मां शरीफ़ विगियो जी मिल्कियत ख़ातिर पुटनि धिका ॾेई घरां कढी छॾियो आहे। पुटनि जे ज़ुल्म खां बचाए वञे। पुटनि जे जिबर ॾाढ जो सतायल पीरसंद अर्ज़ मोहम्मद उर्फ़ अर्ज़ी महदाणी ॻोठ मटियारी प्रेस क्लब पहुतो, जिते हिन एहतजाज कंदे चयो आहे त पुटनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। 100 वरियनि जी उमिरि में मूं मथां मिल्कियत ख़ातिर केस करे रहिया आहिनि। पुटनि खां बचाए वञे। बाक़ी रहियल ज़िंदगी इज़त सां गारणु चाहियां थो। पुट मुंहिंजे नाले सां मुंहिंजे भाइरनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि, जिन केसनि सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। मूं पंहिंजनि भाइरनि मथां केस दाख़िल करण खां इनकार कयो त उन्हनि मूंखे धिका ॾेई घरां कढी छॾियो आहे। हिन चयो त मुंहिंजे अबे जी का मिल्कियत न आहे। मुंहिंजा पुट बेसबब मुंहिंजे भाइरनि जे ज़ाती मिल्कियतुनि मां हिसो वठण लाइ तंग कनि था। जीअं मुंहिंजे भाइरनि पंहिंजी मदद पाण त मिल्कियत ठाही आहे, जंहिं ते मुंहिंजी कंहिं बि क़िस्म जी का बि दावा नथी लॻे। आउं हुकूमत खे अपील करियां थो त मुंहिंजे पुटनि पारां जेकी मुंहिंजे नाले सां मुंहिंजे भाइर अलाए ॾिनो हज़ार खान परियो दरिया खान ऐं मुंहिंजे भाइटनि मथां केस दाख़िल कराया आहिनि, उन्हनि खे कूड़ो सम्झियो वञे ऐं कूड़नि केसनि दाख़िल कराइण ऐं मूंखे पीरीअ में घरां धिका ॾेई कढंदड़ मुंहिंजे चइनि पुटनि जलाल खोसो, अज़ीज़, हाकिम अली, नवाज़ अली खोसो ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते बि रखियो वञे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।